ही बाहर गोड़ छा थियो न असां तो कोई गोड़ ना है बुधो सालू तू ही बुधाए छा जो गोड़ो बाबा साईं रात तो मानी कोन खाधी हींअर जी बुख वरायो आहे सोचियो त फजर जो टाइम आहे अम्मा दादली उथाया त मानी टुकर ऐं चाह करे ॾे बाबा साईं ऐं जीअं सवेर उथायासीं नमाज़ पढ़ी अव्हां जे हक़ में दुआऊं करे अल्लाह तव्हांखे सिहत याब करे ऐं ख़ैर करे था ॾे सालू बाबा तू वनी ओताक ते वेही या जागी वन बाबा बोल जी बाबा साहब हाँ भूख लगी है तो मानी नहीं हाँ चलो बाबा से माल बाबा तू हल में मानी सही अचां थी मानी लिए चांस हाँ मानी नहीं तू पंहिंजे कमरे में सुम्ही बैठा हाँ ॾाढो बीमार आहे खाना जी का खबर पई सर कुछ मुखबर है कुछ पुलिस वारनि खे सिविल ड्रेस में खान जे कट लगाए छॾियो आहे इन मां को भी नतीजो कोन निकरंदो सर जीअं ई ख़बर पवंदी भरपूर नमूने सां खान ते घेरो करे हुनखे ख़तम करे छॾींदासीं खान जी जासूसी असांजा जवान कोन करे सघंदा सर ॿियो को बि चारो न आहे आहे वसीम खान आहे ॿियो हल बि आहे ॿियो हल सर हा ॿुध ओके सर मां पूरी कोशिशि करियां पियो पर मूंखे कोन लॻे पियो त खान जो को साथी भुरंदो सिर्फ़ उन ते न भाड़ उन खे भोण जी कोशिशि कर ऐं उहे माण्हू हथ कर जेके खान जूं पाड़ूं खोटण जी कोशिशि कनि सर मां कोशिशि करियां पियो जेतिरो जल्दी थी सघे करे वठ हितां जो अमन बर्बाद थींदो पियो वञे हलार खान ऐं बहादुर खान जी दुश्मनी कर खई वेठी आहे इन ई करे चयो थी मां जेको करिणो थी करे वठ ओके सर अल्लाह खैर करे अम्मा अलाए छो अचण में देर करे छॾी आहे हाय हाय हे त ॾिसो अम्मा अचण में देर कई आहे आई इने मुंह से माणे जो साह निपूड़े कबर हवाले करे छॾियो हूंदुसि तूं थी अम्मा अम्मा करी हाणे उहा कान ईंदी
आऊं त चवां थी हाणे पार कट आऊं थी सुर मिलाई थी शुरू। मासी छल का ज़बान सड़ई माण्हू जो मुंह चङो न हुजे न त ॻाल्हि चङी कंदो आ। ख़ुदा कंदो त मां ख़ैर सां अची वेंदी। ऐं छो मुंहिंजी ज़बान सड़े हा? मूं त घणा ई रोकियो मांसि, माई न वञ न मुड़ी न। अम्मा जे करे वञण खां न मुड़ी न त तूं बदवाऊं त न ॾियां न, दुआ त करे सघीं पे न। दुआऊं ॾियासीं या बदवाऊं, पर जेरी हिते कान ईंदी, हा जेकॾहिं भाग हूंदुसि त पोइ अची वेंदी, सो बि सही कान ईंदई। ऐं ॾिसजांइ वेठी इहा मंटी टुंटी रुंटी थी पोइ अची हिते पहुचंदी। महाराज सर ॾेखार हुजे, हा न रुंटी थियसि न मंडी न को टुंडी थियसि, बाक़ी इहा ॻाल्हि आहे त तोखे मां टुंडी ज़रूर कंदसि। छा खणी आई आहे? अॼु परे परे अम्मा मूंखे त यकीन नथो अचे त तूं सही सलामत पैसा खणी वापस मोटंदीअ। यकीन त मूंखे बि नथो अचे। तूं मूसा खान जहिड़े ज़ालिम जे चंबे मां ही जेरी की बची निकिरी आई आहे। महाराज सर ॾेखार हुजे, हाणे इहो मोह मुसड़ो पाण ई मरण में पियो आहे। अंबड़ी चवंदा आहिनि त रब जंहिं ते ॾमिरजे उन जहिड़े खे तेड़ो साम्हूं ॾेई छॾे। चवंदा आहिनि त ज़ालिम खे ज़ालिम सां टकराए छॾींदो आहे। मूसा जे हियाम कढण वारी हाणे पहुची चुकी आहे। असली हियाम ते चढ़ी वेठी अथसि। हा खैरा जे सिर ॾेखार हुजे, ॼाण इहो बि वियो। न या कहिड़े तरफ़ वञण जो इरादो अथव? नवाज़ पहिरियां तव्हांखे ऐं हिन खे कंहिं महफ़ूज़ जॻह ते छॾियां, उन खां पोइ हिन तुम्बे जे सिर जो सौदो तय करण लाइ DSP साहब सां मिलण वेंदुसि। हा का बि अहिड़ी जाइ तोखे हथ न ईंदी त ॿ ॾींहं सुकून जा रही सघे। असांजे मथां को बि फ़र्क़ु नथो पए। हा फ़र्क़ु पवंदो त सिर्फ़ु तो मथां, ऐं तूं ही बीमार थी पवंदे। बीमार मूं मां तोखे कुझु बि हासिल न थींदो। अरे दुंबा ही खान सुकी काठी खे बि नुपेड़े उन मां रस कढी ॼाणे। तूं त पोइ बि हेॾो सारो साओ पुंट आं, तो मां कीअं न रस निकिरंदी? हा खान तो ग़लति माण्हू में हथ विधो आहे, जल्द मारियो वेंदे। बस बस हल अॻियां थी। इहो त वक़्तु ॿुधाईंदो त केरु कंहिंखे थो मारे। हाणे ओस ताईं हलंदो रह, हाणे ओस ताईं हलंदो रह, ओस ताईं हलंदो रह जेसिताईं तुंहिंजे टंगुनि जो पाणी नथो सुके। इहो ज़ुल्म न कजांइ खान, न त मूंखे ई हिन खे खणणो पवंदो। खाण जो लाचार नाहे नवाज़, तव्हां ॿई हिन खे रसो टंगुनि में विझी हीअं केले खणी हलजो। बुझियलुसि? साईं किथे किथे तो कोन वरायो थी जो कंदो हेॾे होॾे पोइ वणे।
बादशाह कावड़ के छॾ जल्द पलांद कंदासूं जल्द अञा बहादुर खान जी आकड़ मुई न आहे मजो अहिड़ो कमु करे ॾेखार जो बहादुर खान मुंहिंजे कदमनि ते झुके झुकंदो ज़रूर बहादुर खान तुझे कदमनि में झुकंदो छो त मौत जो ॿियो नालो मचू आहे मचू मौत जी अहिड़ी त बाज़ार गरम कंदो जो बहादुर खान पंहिंजे ॻोठ वारनि जी ज़िंदगी बचाइण जे लाइ तुझे कदमनि में झुकंदो तुझे कदमनि त पोइ वञी हकीम खे साण करे बहादुर खान जे ॻोठ जो जेको माण्हू मिलई उते ख़तम करे छॾ पर इहो न सोचजांइ त ही ॿार या कुराड़ो आहे वञी सुखनि सां गॾु सवाब साड़े छॾ वञ रुस्तम न तू हिते खैरल जे वार खे भी तव नथो ॾेई सघे सुठो हिन में अथई त हितां हलनि न बहादुर खान न मुंहिंजे ऐं खैरल जे विच में आहे त मुफ़्त में मारियो वेंदे तुंहिंजी भलाई हिन में आहे त तूं तां निकिरी वञ खैरल खे हिसाब बराबर करण ॾे न रुस्तम खान न खैरल खे तुर मारण आसान कोन्हे जेकॾहिं तूं पंहिंजो हथियार हेठि न कयो न तो मुझी गोली तुझे सीने के बरून करे चली बरून ना मुनीर न असांजी रुस्तम सां दुश्मनी ना है हथियार हेठ कर रुस्तम खान दिस जेकॾहिं तव्हांजो खैरल जी तरफ़ को पाप पलांद आहे त उन जो ॾंड मां तव्हांखे भरे ॾींदुसि ॾंड ॾो बहादुर खान मूंखे खैरल जो सिर खपे सिर तॾहिं मुंहिंजो हिसाब बराबर थींदो वञे छा ईअं कंदे हिन जो कंधु खपे मुखे ॾींदे कंध सो खैरल जो रुस्तम खान खैरल जे कंध कटण लाइ घणा पंहिंजी दिल में हसरतूं खणी कब्र में दफन थी विया तुझी छा औकात आहे बस खैरल बस न रुस्तम खान न इहे रड़ियूं करे खैरल खे ड्रेजारे नथो सघी ऐं नई मां कंहिं मोल ॿार जे मथां ॼाओ आहियां जो तुंहिंजो कद बुत ऐं हथियार ॾिसी
विझी वेंदुसि तुंहिंजी भलाई इन ई में आहे हितां निकिरण जी कर सभा जान जा पुट ना रुस्तम ना हाणे तू पाण खे संभाल छो त खैरल ई खैर खोड़ो लगे ई कोन ना खैरल ना मां जायो हिते खून वहाण नथो चाहियां रुस्तम खान जे करे तव्हां खैरल खां पाव पलांद वठी पोइ बि ठा करण नथा चाहियो त पोइ मुंहिंजी ॻाल्हि बि हिकिड़ी कन खोले ॿुधी छॾे रुस्तम मुंहिंजी हथ में खैरल त छा पर मां पखी परिंदे ते बि हथियार सिधो करण जी इजाज़त न ॾींदुसि जॾहिं तव्हांखे खैरल मुंहिंजी हथ खां ॿाहिरि मिले त पोइ पंहिंजो हिसाब किताब करे वठिजांसि बाक़ी हिते मां तोखे गोली हलाइण जी इजाज़त हरगिज़ न ॾींदुसि बहादुर खान अॼु मां वञा थो हा ऐं मां बि इहो ॾिसंदुसि त तूं बहादुर खान जे बगल में केतिरो थो लिके अॼु त मां वञा थो ॿिए दफ़े ईंदुसि त बहादुर खान त छा कहिड़ो बि खान हुजे उनजो सीनो चीरे तुंहिंजी मुंडीअ ते लत रखंदुसि आराम रुस्तम खान हाणे जॾहिं बि वापसि अची त पाण सां कफन वठी अचो किथे लावार समझिया बिना कफन जे दफन न करे छॾियाए मरंदो रुस्तम मरंदो जेकॾहिं ॿीहर का अहिड़ी ग़लती कयई त मुंहिंजे हथारों केर बि न बचाए सघंदो हुनखे केर बि न जे सर ॾेखार हुजे अदा मूंखे को खुटको कोन हो मूंखे पूरी पक हुई त जेकॾहिं पैसा न ॾियनि हा न त इन मूंसां जे निड़ीअ ते न हो रखी घोटा ॾेई बि पैसा खणी अचां पैसा खणी अचां ऐं शुक्र कर ख़ुदा जो ख़ैर सां मोटी आई आहीं ऐं जेकॾहिं मूंसां जे रुख चढ़ी हा न त सॼो साल जांढे में जोटे छॾी हा अड़ी खैरा जे सर ॾेखार हुजे तूं जो वञी उते मूंसा जी जान रहे वही आई तो लेखे त सभई वञी उते जान रहे वहंदा खैरा हेड़ी जन्नत खैरा है अदी हाणे तव्हां भेण खे छॾियो मूंखे वंड करायो त मां वञा कपड़ा लटा वठी जा त वञी पिन हथ पैर सॼा थी कमाई छो नथो पियो मुंह में 1 रुपए जो भी आसरो न समझजा हा अदा न चओ भा अदा न चओ अदा न चवां भाब न ठीक आहे तू ॿुधा न बाक़ी छा चवई कुछ भी चओ बाक़ी अदा न चओ मूंखे त तो में 1000 उम्मीदूं आहिनि उम्मीदूं ऐं मुंह में मुआ वञी मर तोसां ऐं खैर सां ॻाल्हाइण पंहिंजी बेइज्जती करणी आहे पोइ लाचार त कोन है असां सां ॻाल्हाइण जो पर तू असां सां न ॻाल्हाए त फाटी मरे फाटी त ही मरो फाटी मरे अचे भी थी पे घर घेड़ा भी करे थी पे भाई तो के भी को लज हयात आहे कोन हर ब मुंजो छेड़ो ब मुसा ए घर तो जो बाकी की जो के दिनो तो अरे हो जेको गिराठन ते गणे वती न ओडे हल चलो पंजी ते आइस नी लाए दीदी सामरलियो बलियो हां रलियो बलियो लाए दीदी हिया पासे में घर मुझो तो चुप कर छो चुप क्या सब सा पूरिया मर्दन सा भी थी बड़े सभनी सा भी थी अटकाई समझा उनके समझा क्या समझाया साला क्या समझा अरे तू पाजो खाया कर ना मर्द मानो सा भी अटके सर ही है वो हिन मथां घणा केस दाख़िल आहिनि
सर इन जे मथां एतिरा केस आहिनि जो चालान कयो मां त जेल में हाज़ुरी खाईंदे खाईंदे ज़िंदगी करी ईंदसि। ॿुधी पियो न साहब ये समूरा केस कूड़ा है। कूड़नि ऐं सचनि केसनि जूं ख़बरूं कोर्ट में पवंदियूं आहिनि ऐं तूं कोर्टनि में हाज़िरियूं खाई खाई मरी वेंदे ऐं जेकॾहिं तूं पंहिंजो भलो घुरी थो न त पोइ असां सां सहकार करणो पवंदी। साहब मां तव्हां लाइ छा थो करे सघां? ठीकु आहे तोखे इजाज़त आहे। असांजे लाइ जेतिरो कमु कंदे ओतिरो फ़ाइदे में वेंदे। जेकॾहिं गदारी कंदे त असां खां लिकी कोन सघंदे। तव्हांजी वॾी महिरबानी साहब, तव्हांजी वॾी महिरबानी।